तखत हजार मालिक नू मालिक नू मालिक नू तखत हजार मालिक नू ओ जदड़ इश्क ने आप ने छिकिया मंजूर गदारी को चाहता जो को तख्त ते सतिया कारण हीर द बनिया कारण हीर द बनिया जोगी दबीन वजावन सिखिया आखे मस्ताना ए चाल फकीरा दी जड़ा दर दर मंगे दिखिया परवेज खबर बुधा रांझन बादशाह तख्त हजारे जो साईं हो पर जदा हीर जो इश्क लगुस तरह बादशाही छड़ाए वस मोहब्बत जी मुरली खणी जोगिन वारो वेस करे हीर जे मुल्क ते रवानो थियो रांझन बादशाह तो हीर भी बादशाह दादी जी रांझन के इंतजार हो हीर जो ती हीर के भी इंतजार हो रांझन जो रांझन बादशाह जो घर छड़े निकरे पियो हीर जे पोया ते हीर भी पंजो घर छड़े रांझन जे पोया अचे पई जके सरकियूं हुयूं हीर जूं उहे आयूं हीर वटवो हीर रांझन चरियो थियो तू छो चरी थी आई तू पंजी बादशाही छो थी छड़ी ये गालियों क्यों कन रांझन बादशाह हीर जे दरवाजे ते पहुंचियो जन चेस पे तू चरी आई उन्हन के घुराए आई चई त मुझो यार अची ॾिसो जल तव्हां चयो पियो तू चरी थी छा पियो चए उहे जब सरकियूं आयूं ॾिसण रांझन बादशाह खे त हीर ॾिसी छा पई चए ओ जे जा सर जा वेखण आया जे जा सर जा वेखण आया ओ जे जा सर जा वेखण आया जे जा सर जा वेखण आया आशिक ऐब भरीदा वेखो यार चरीदा आशिक ऐब भरीदा वेखो यार चरी ओ जे जा सर जा वेखण आया जे जा सर जा वेखण आया ओ जे जा सर जा वेखण आया जे जा सर जा वेखण आया आशिक ऐब भरीदा वेखो यार चरीदा आशिक ऐब भरीदा वेखो यार चरी होशियार थी बकवादी होशियार थी खबर बुध हीर अञा सरतिन खे चए पई जंहिंजे लाइ मां चरी थी आहियां सो ॾिसो कीअं चए पई हो मुंहिंजे लाइ चरी तो मुंहिंजो महबूब अची वियो आहे कीअं आयो जिंदे कीते मैं मस्तानी मौला मेला ओ दिल जानी जिंदे कीते मैं मस्तानी ओ मौला मेला ओ दिल जानी जिंदे कीते मैं मस्तानी मौला मेला ओ दिल जान मैं कुर्बानी ते दरबानी मैं कुर्बानी ते दरबानी ओ मैं कुर्बानी ते दरबानी मैं कुर्बानी ते दरबान पैजुम ते चुपरीदा देखो यार चरीदा पैजुम ते चुपरीदा देखो यार चरी ओ जे जा सरका वेखण आया जे जा सरका वेखण आया ओ जे जा सरका वेखण आया जे जा सरका वेखण आशिक ऐब भरी दा देखो यार चरीदा आशिक ऐब भरी दा देखो यार चरीदा
राजन बादशाह के हीर ॾिठो दरवेश ॾिसी चए थो जंहिं तस्वीर ॾिठई रांझनि जी तरह तो घणो मस्त थी वई छा पियो चए हीर ॾिठी तस्वीर राजन दी राजन दी राजन दी हीर ॾिठी तस्वीर तस्वीर हीर ॾिठी तस्वीर राजन दी अल्लाह दवा इश्क छुड़ायुस घर दी इश्क मालक कढ बाहर कीती न त आही अहल सतुर दी आखे खैर मोहम्मद साईं तस्वीर राजन दी राजन दी राजन दी हीर ॾिठी तस्वीर 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 राजन दी अल्लाह दवा इश्क छुड़ायुस घर दी इश्क मालक कढ बाहर कीती न त आही अहल सतुर दी आखे खैर मोहम्मद साईं ओ तबे वस थी पई जेको रमज़ लगी राजन दी उनके सच्चू चवण क्यों हीर तू राजन वटि कीअं फाथे ऐं तू बादशाह दादी कीअं फाथे ऐं छो फाथे ॾिसी सरचन खे छा पई चए जंहिंजी कनू नीड़ा लाल ओ दरदा दे विच दिल फसायो मुंहिंजी कनू नीड़ा लाल ओ दरदा दे विच दिल फसायो मुंहिंजी कनू नीड़ा लाल दरदा दे विच दिल फसायो ओ दोस्त दिलासा देवण आयो दोस्त दिलासा देवण आयो ओ दोस्त दिलासा देवण आयो दोस्त दिलासा देवण नैना दी नगरी दा देखो यार करीदा नैना दी नगरी दा देखो यार करी ओ जा सरका वेखण आया जा सरका वेखण आया ओ जा सरका वेखण आया जा सरका वेखण आशिक है फरीदा देखो यार करीदा आशिक है फरीदा देखो यार चरी आशिक फिर तो पलो विच पायूं ओ दस्ता दामन मुर्शिद लायूं आशिक फिर तो पलो विच पायूं दस्ता दामन मुर्शिद लायूं आशिक फिर तो पलो विच पायूं दस्ता दामन मुर्शिद लायूं ओ दोस्त दिलासा देवण आयूं यार दिलासा देवण आयूं ओ दोस्त दिलासा
प्रोग्राम पूरो थियो जॾहिं रांझन बादशाह खे अची सरकिन ॾिठो अॻ में उहे सरकियूं ॿुधंदियूं हुयूं त रांझन बादशाह आहे तख़्त हज़ारे जो साईं आहे जब उन्हनि खे फ़क़ीराणे लिबास में अची ॾिठऊं त हुननि खां पुछनि पियूं रांझन बादशाह असां त ॿुधंदियूं हुआसीं रांझन बादशाह है तू तो फकीर आहीं रांझन बादशाह कहिड़ो पियो उन्हनि खे जवाब ॾे